अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी में भली कार आऊं दुआ भुट्टो। हेडलाइन समाचार मांखे आगाह कंदासीं। निंदो खां मिल्कियत जे तकरार तां भाइटे जी फायरिंग में चाचो मारिजी वियो आहे। ॿ ॼणा मर्निंग थी विया। जवाबदार सिकंदर मेमन क्लिनिक ते वेठल चाचे डॉक्टर आबिद समेत 3 ॼणनि खे गोलियूं हणी फरार थी वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद शेरियार ऐं हैदर अली मेमन खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद मेमन इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। ख़बर मां शेयर कयूं पिया। मिल्कियत जी तकरार तां भाइटे जी फायरिंग में चाचो मारिजी वियो आहे। 2 ॼणा मर्निंग थी विया आहिनि। जवाबदार सिकंदर मेमन क्लिनिक ते वेठल चाचे डॉक्टर आबिद समेत 3 ॼणनि खे गोलियूं हणी फरार थी वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद शेरियार ऐं हैदर अली मेमन खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद मेमन इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। मिल्कियत जे तकरार तां भाइटे जी फायरिंग में चाचो मारिजी वियो आहे, जॾहिं त 2 ॼणा मर्निंग थी विया आहिनि। जवाबदार सिकंदर मेमन क्लिनिक ते वेठल चाचे डॉक्टर आबिद समेत 3 ॼणनि खे गोलियूं हणी फरार थी वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद शेरियार ऐं हैदर अली मेमन खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद मेमन इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। मिल्कियत जे तकरार तां भाइटे जी फायरिंग में चाचो मारिजी वियो आहे। 2 ॼणा मर्निंग थी विया आहिनि। जवाबदार सिकंदर मेमन क्लिनिक ते वेठल चाचे डॉक्टर आबिद समेत 3 ॼणनि खे गोलियूं हणी फरार थी वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद शेरियार ऐं हैदर अली मेमन खे ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मी डॉक्टर आबिद मेमन इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾेई छॾियो। मिल्कियत जे तकरार तां भाइटे जी फायरिंग में चाचो मारिजी वियो आहे। 2 ॼणा मर्निंग थी विया आहिनि।